सरकारी एक्शन कमेटी जोही जे तरफा गॾु थियल उस्ताद ऐं शहरी चैनल के सब्सक्राइब कयो ऐं घंटी जो बटन दबायो। पुरज़ोर मुतारबा कयूं ऐं असां एहतजाज था कयूं चीफ मिनिस्टर सिंध खां ऐं तालीम मिनिस्टर खां सेक्रेटरी तालीम खां असांजे तालीम खे मुख़्तलिफ़ माण्हू उहे असां खां वधीक सरगर्म थी चुका आहिनि जेके असीं एहतजाजनि सभु शहर जोही जा गॾु थिया आहियूं इनखे ख़तमु करण जे लाइ त ॿारनि जो तालीम तबाह थियण खां बचाईंदासीं उन्हनि गुंडनि खे भॼाईंदासीं। सॉरी वज़ीर आला मुराद अली शाह खे अपील था कयूं बराए महिरबानी पुठिते पियल इलाइक़ो जोही काछे जी तइलीम जेको आहे उन ते तवजो ॾिनी वञे ऐं इहे जेके ब्लैकमेलिंग वारो सिस्टम हिते बंदि कयो वञे ऐं असांजे स्कूलनि जे लाइ बहितर खां बहितर सोचियो वञे। उस्ताद जेके बहितरीन उस्ताद असांखे पढ़ायूं असांजे बचनि खे बि असां पढ़ाइणा आहियूं उन्हनि उस्तादनि खे बि पढ़ायूं जेके हुते आहिनि ऐं अब्दुल करीम जे लाइ त बाबा इहो हिन जो ई हाई स्कूल मां निकिरी वञे इन जी बदिली करायूं। उन खां ॿियो आहे साईं असांजो निसार अहमद रिंद साहिबु उन खे ऐं ॿिया जेके ॿ टे दोस्त आहिनि सतनि जो उस्ताद जेके बहितरीन उस्ताद जेके तारीख़ जे पसंदा रहो मुझी सिंध न्यूज़ चैनल।